उॾेरोलाल स्टेशन जे वापारी, कारोबारी ऐं मज़हबी तबिके जे माण्हुनि प्रेस क्लब उॾेरोलाल स्टेशन पहुची सैयदना हज़रत अली अलैहिस्सलाम शेर ख़ुदा जी विलादत बासआदत जे हवाले सां तक़रीब मुनक़िद कई, जंहिं दौरान केक काटे ख़ुशी जो इज़हार कयो। तक़रीब में शहर जे मुअज़्ज़िज़ शहरियुनि, वापारियुनि, समाजी शख़्सियतनि ऐं मुख़्तलिफ़ मज़हबी जमायतनि जे अॻुवाननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते नज़ीर अहमद लाशारी महबूब मोरे जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सैयदना हज़रत अली अलैहिस्सलाम जी हयाती इंसानियत लाइ मुकमल ज़ाब्ता हयात आहे। संदसि तालीमात सबर, अदल, बहादुरी ऐं हक़ जी राह में साबित क़दमी जो दर्स ॾियनि थियूं। हिननि वधीक चयो त हज़रत अली अलैहिस्सलाम जी विलादत जो ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु नौजवान नस्ल खे संदन सुनहरी असूलनि खां आगाह करणु आहे, जीअं समाज मां नफ़रत, तअस्सुब ऐं नाइंसाफ़ी ख़तम करे अमन, भाईचारे ऐं मोहबत खे हथी मिले। आख़िर में मुल्क ऐं क़ौम जी सलामती, तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं पिणु घुरियूं। असां हिकु भेरो ॿियो ॿुधाईंदो त उॾेरोलाल स्टेशन जे वापारियुनि, कारोबारी ऐं मज़हबी तबिके पारां हज़रत अली अलैहिस्सलाम जी विलादत जी ख़ुशी में तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं में शहर जे वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई।